काथों जा आहियो? तराईअ जा आहियो? तराईअ में बि पाणी खारो थी वियो आहे? सेठ कहिड़ो? लबे मेहरान ते तव्हां पहिरियों दफ़ो माना पाणी भरण आया हो? पोइ तव्हांखे हाणे छा था महसूसु कयो हिते? तव्हां छा था सोचो बि? हाणे हिते नलको माना हे बि परियूं बि जेको आहे तव्हां ॾिसो था खस्ता हालत में आहे, ज़ंजीर लॻो पियो त हिनखे ज़ंजीर आहे पर हिन में न कटोरी आहे न छा न जो ख़राबु लॻो पियो आहे। त तव्हां माना दिलि में छा थी सोच निकिरे? बसि हाणे आवाम लाइ केॾो सुख आहे पर ऐं हीअ जेका पिकेट ॾिसो था माना पिकेट बि इहा जेको आहे तो लखनि किरोड़नि जी ठहियलु आहे पर सॼो ॾिसो था कुतनि ॿिलनि हवाले आहे। पर हिते पुलिस वारा हुजनि त हिननि जो बि ख़्यालु कनि न। ऐं ॿियो शहर में जेके आर ओ प्लांट था हणनि किरोड़े रुपया भरे उतां पाणी न वियो भरणु? कहिड़ो फ़र्क़ु आहे? मिसाल आर ओ प्लांट त पाणीअ जो ई लॻल आहे, ख़ासि करे स्पेशली शहरनि जे लाइ लॻल आहे। तव्हां उहो छॾे पंधु करे तेल गाॾीअ ते ख़र्चु कयो हूंदव, उन सां गॾु टाइम हेॾे पंधु करे आया हो त उहो छा जे करे अथई? फ़र्क़ु आहे पाणीअ में। अच्छा, उन खां वधीक हे सुठो पाणी आहे त हिते मोटर हणाइनि न, घटि में घटि मोटर त हणाइनि। तव्हां अपील कंदव न हणाईंदा न? उहो चवंदा शहरनि खे ज़रूरत ई कोन्हे। अब सहूलियत त ॾियनि भाऊ, इहा बि शहरनि जे लाइ आहे न। उहो त हाणे बाबा उहे कनि न। तव्हां अपील कंदव न त कंदा नी साईं। हाणे आया ई पहिरियों चकर आहियूं त असां छा उहे कनि। हा पर हाणे मिसाल आहे तव्हां नलको गेड़ींदव, टाइम लॻंदो, मोटर जे बटण हणी बसि भरियो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, असां हिन वक़्तु मधई जी तराई पुल ते मौजूदु आहियूं। हिते अक्सर जेको शहर जा माण्हू आहिनि उहे हितां पाणी भरण ईंदा आहिनि। हिते नलका लॻल आहिनि। हीअ पुलिस चौकी आहे, पुलिस चौकी बि ईअं ई वीरान लॻी पई आहे। हिते पुलिस गार्ड ख़तमु कई वई आहे। हे मस्जिद आहे, हीअ जेका आहे तराई पुल आहे जंहिंखे सॾिबो आहे रेगुलेटर साम्हूं, ऐं हे ॾखण जे पासे ॾे जेको रस्तो वेंदो आहे। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त जेका टाउन कमेटी लखें रुपया बल्कि किरोड़े रुपया ख़र्चु करे जेको मधे जी शहर वासियुनि जे खे मिठो पाणी मुहैया करण जे लाइ जेके शहर में उते आर ओ प्लांट लॻाया आहिनि उहे बिल्कुलु नाकार आहिनि। उन्हनि मां शहरी पाणी भरण लाइ तयारु न आहिनि। उन्हनि जो पाणी ख़राबु आहे, टूटियूं ख़राबु आहिनि, अलिफ़ आहे, बे आहे, ऐं सिर्फ़ु इहे किरोड़े रुपया सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे मक़सद ऐं मफ़ाद ख़ातिर पोइ ख़बर न आहे उन्हनि जा कहिड़ा मक़ासिद उन्हनि खे मिलनि था, असांखे सम्झ। बहरहाल माना पब्लिक जेको शहरनि खे उन्हनि मां टके जो बि को फ़ाइदो कोन्हे। शहरी टोटल हितां पाणी भरण ईंदा आहिनि। हाणे हिते जेकॾहिं मां चवां पियो नजफ़ ख़ान कमारियो साहिब जिन खे असां ख़ुदि अपील बि कईसीं त साईं तव्हां हिते हिकिड़ो मोटर हणायो ऐं को सोलर प्लांट हिते लॻ रहा आहे। मुंहिंजे ख़्याल 1-2 लखनि जी स्कीम में हितां जेको आहे वॾो लाभ हासिलु करे सघिजे थो। हितां पाणी जेको आहे शहरी भरे वञनि। न आहे त वाटर सप्लाई जी हितां लाइन छिकिरायो, शहर में 2-3 टूटियूं लॻल हुजनि, माण्हू उतां पाणी वे, पर कमु करिणो न आहे। अहिड़ो कमु करिणो ई न आहे जंहिंसां माण्हूअ खे फ़ाइदो पए, इंसान खे फ़ाइदो पए, शहरनि खे फ़ाइदो पए। कमु अहिड़ो करिणो आहे जेको हुननि खे फ़ाइदो पए, पाण खे, उन्हनि जे गाॾीअ में तेल पए, ऐं कार मां पजेरो थी वञे, पजेरो मां हेलीकॉप्टर मिली वञे, ऐं उनखे फ्यूल कीअं मिले, उन्हनि जा जेके आहिनि उताकूं कीअं हलनि, कमु उहो ई कंदा। पोइ नालो पब्लिक जो इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे, माना ॾुख जी ॻाल्हि आहे। मां सम्झां थो पियो त असांखे जेकॾहिं टाउन चेयरमैन नजफ़ ख़ान कमारियो साहिबु या टाउन खे एफर्ट्स वठणु घुरिजनि। हिते हिकिड़ो मोटर माना लॻणु घुरिजे, समय न बल्कि हज़ारे शहरी हितां पाणी माना भरण अचनि था। ऐं नलके जी मालिकी कोन्हे का। नलको जेको आहे हिते, मां पाण बि एज़ ए शहरी हिते पाणी भरण ईंदो आहियां। हाणे बि इहा मुंहिंजी जेका आहे इहा गाॾी बीठी आहे, मां आयो आहियां पंहिंजो जेको आहे दॿो भरणु। हीउ मुंहिंजो नंढड़ो अहमदुल्ला दॿो भरे थो पियो। मां अॻ में हितां 1-2 दफ़ो पाणी भरे वियो आहियां। नलको हाणे ॾिठमि पए त नलके में कटोरी कोन्हे। उन टाइम बि माना हिन में कटोरी वाल विझण लाइ को तयारु कोन्हे को।
मूंखे सम्झ में नथी अचे त को आले ख़ैर माण्हू जेके आहिनि मदई जी जो आले ख़ैर माण्हू मां उन्हनि खे बि अपील कंदुमि त ख़ुदारा पाणी पीआरणु वॾो सवाबु आहे इहे देगियूं बिरयानियुनि जो लाहियो था ख़ैरातूं कयो था पंहिंजे वॾनि खे जेके इसाले सवाब ते अलाए छा छा था कयो उहो ॾाढो सवलो कमु आहे कंहिंखे 10,000 ॾेई ऐं नौकर चाकरनि जे हथारों देग घुराए ऐं माण्हुनि खे अपील करे तकड़ में पंहिंजे उताक ते घुराए उन्हनि खे मानी खाराइणु ॾाढो सवलो कमु आहे पर हे कमु वधीक सवाब वारो कमु बि आहे ऐं कमु जेको आहे असुलु जेन्युइन कमु बि हे ई आहे त तव्हां हिते नलका जेको आहे 1 खां 2 लॻल आहिनि 3 नलको हेॾे लॻल आहे पर इन्हनि खे रिपेयर करणु घुरिजे ऐं उन सां गॾोगॾु इन्हनि नलकनि खे ज़ंजीर हणण जे बजाए हाणे हिन नलके खे बि ज़ंजीर लॻल आहे त हुन परे नलके खे बि ज़ंजीर लॻल आहे त ज़ंजीर हणण जे बजाए हिते पुलिस चौकी लॻी पई फर्स्ट क्लास चौकी आहे हे तराईअ थो वञे कमारिया हाउस माना तराई ॻोठु हे रोड वञे थो ऐं कमारिया साहिबु सुबुह शाम हिन रोड तां गुज़रनि था त उन्हनि जी चौकी आहे इहा त उहा चौकी माना ईअं लॻी पई आहे वीरान तबाह हिते 2 पुलिस एहलकार तव्हां डिपोट कंदव त उहे हिते चौकी बि ॾींदा ऐं अमन अमान जे हिते हूअं बि चोराकारी तमामु घणी आहे हिते चोराकारी बि तमामु घणी थिए थी उहा बि उनखे बि बुंजो ईंदो उन लाइ त पुलिस पे घटि माना ठहियलु आहे चोराकारीअ जे हवाले सां बाक़ी न त ॿियो को हिते पुलिस खे आराम करण जे लाइ त कोन ठहिराए थो ऐं हीअ चौकी बि मुंहिंजे ख़्याल में हाणे ई ठहियलु हूंदी बल्कि रिपेयर थियल हूंदी चौकी त पुराणी आहे कम जो नालो पुलिस चौकी रिपेयरिंग डिस्ट्रिक्ट काउंसिल शिकारपुर जे तरफ़ां आहे मोहतरम सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जेको आहे हिन जो इफ़्तिताह कयो आहे मुंहिंजे ख़्याल में इफ़्तिताह जी तारीख़ बि हुजणु घुरिजे पर उहा कोन्हे का तव्हां त ख़बर पए त कॾहिं हिन जो इफ़्तिताह थियो आहे इफ़्तिताह करण खां पोइ हे माना कुतनि ॿिलनि जे हवाले हेॾी सारी बिल्डिंग क़ौम जो सरमायो गवर्नमेंट जो सरमायो माना जेको आहे ख़र्चु थिए थो पियो हे पुलिस पे कट हेॾी सारी लखें रुपयनि जी स्कीम तां ठहियलु हूंदी जेको आहे तो का ईअं न आहे त हिते माना जेको आहे तो हेॾी सारी बिल्डिंग ईअं पई आहे हिते नलकनि जी सार संभाल लहण लाइ को कोन्हे को उन्हनि खे जेको आहे न कटोरियूं आहिनि न हथिया आहिनि न का ॿी ॻाल्हि आहे जेन्युइन ख़र्च न कंदा बाक़ी अलाह अमान ॾे अलाह मान अलाह हफ़ीज़ रब साईं माफ़ु करे बाक़ी जेको आहे असां अपील कंदासीं वरी बि मुअदबान आहे त ख़ुदारा कुझु शहरनि जे भले लाइ बि कमु कयो शहरी हज़ारे हिते अचनि था पाणी भरणु उन्हनि जी सहूलियत जे लाइ कुझु न कुझु एतमाम कयो पछाड़ी हिकिड़ो मोटर आणो मोटर सां गॾोगॾु हिते हिकिड़ो ॿ पुलिस एहलकार माना हिन पैकेट ते डिपोट करायो एतिरो त कमु कयो ॿियो नथा करे सघो त